अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां शुरू जेको बेहद मेहरबान ऐं निहायत रहम वारो आहे। हर हम्द सना तमाम तारीफ़ ऐं शुक्र अल्लाह लाइ आहे जेको सभिनी जहाननि पूरी काइनात जो पालणहार आहे, जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आहे, जेको हिसाब किताब जज़ा सज़ा या क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। ए असांजा रब, असीं तुंहिंजी ई इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। तूं असांखे सिधो रस्तो ॾेखार ऐं सही वाट ते हलाए ऐं उन ते इस्तक़ामत जी तौफ़ीक़ अता फ़रमा। उन्हनि माण्हुनि जो रस्तो जिन ते तो इनाम कयो, फज़ल फ़रमायो यानी नेमत इस्लाम सां नवाज़ियो, ऐं न उन्हनि जी वाट जिन ते कज़ब ऐं ॾमर कयो यानी यहूदी, न उन्हनि जी रात जंहिंखे गुमराह थिया यानी अंसार। आमीन।